जय झूलेलाल। जयराम जी की सिंधी न्यूज़ ऐं व्यूज़ जे तरफ़ां श्री कमलेश जी संत लीला शाह वाणी प्रस्तुत करण जो जेको भगीरथ कार्य कयो आहे उनखे मां लख लख वाधायूं थी ॾियां। संत लीला शाह हिन युग जा अहिड़ा सिद्ध पुरुष, अहिड़ा आत्मीय संत कि जंहिंजा दर्शन करण सां ही जीवन सफलो थी वञे। उहे हिकु अहिड़ा क्रांतिकारी संत हुआ कि जंहिं समाज में ग़रीबनि जे लाइ, ग़रीब न्याणियुनि जे लाइ तमामु सुठा कार्य कया। उन्हनि जी वाणी ॿुधणु जीवन जो हिकु वॾो लाहो चयो वेंदो आहे। मां पंहिंजो पाण खे सौभाग्यशाली थी महसूसु कयां त पालनपुर में जिते मुंहिंजो जनमु थियो उन्हीअ घर में हुननि जा चरण आया हुआ ऐं हुननि मूंखे ख़ुदि खे आशीर्वाद ॾिना हुआ। इहो मुंहिंजे जीवन जी तमामु घणी सफलता ऐं हिकु धन्य घड़ी मां महसूसु कयां थी। संत लीला शाह महाराज सिंधी समाज जा हिकु संत शिरोमणी हुआ ऐं उन्हनि जी वाणी ॿुधणु, उन्हनि खे उन वाणीअ खे पंहिंजे जीवन में अमल करणु इहो तमामु ज़रूरी आहे। हुननि जेके अखर चया उहे वाक़ई हिकु वेद वाणी चयो वञे सघिजे थो। मां कमलेश जी तव्हांखे तमामु घणा घणा धन्यवाद थी चवां कि तव्हां संत वाणीअ खे घर घर ताईं, हिकु हिकु व्यक्ति ताईं पहुचाइण जो जेको कार्य करे रहिया आहियो, इन लाइ तव्हांखे लख लख वाधायूं थी ॾियां ऐं हिकु अपील थी कयां कि महिरबानी करे संत लीला शाह वाणीअ खे ॿुधो, पंहिंजे जीवन में अमल कयो ऐं पंहिंजे जीवन खे सफलो बणायो। जय राम जी की।